टंडो आदम जी सब डिवीजन 2 जी हद सुई कंदड़ शाखे 50 फुट वहकिरो घारो लगी वियो। सवे एकड़नि ते बीठल सारिन वोणन कमन केले जो फसल पानी हेठ। पानी ॻोठ सुल्तान चांद तरफ़ तेज़ी सां वधण लॻो। इतलाउ मिलण बावजूद भी इरीगेशन अमलो वाक़े वारे हंध न पहुतो। भर पासे वारा ॻोठाणा ख़ौफ़ में मुब्तला ऐं लॾपलान करण जूं तयारियूं करे रहिया आहिनि। ॻोठाणनि पंहिंजी मदद माण तहत घारे खे बंदि करण जी कोशिश कई, पर घारो 50 फुट ऊनो हुअण करे पानी खे बंदि न करे सघिया। ॻोठाणनि दाहींदे चयो त जेकॾहिं पयल घारे खे फौरी तौर ते बंदि न कयो वियो त वधीक ॻोठ पाणी हेठि अची सघनि था। हुननि इहो बि चयो त सुई कंदड़ शाख खे ताज़ो पको पिणु कयो वियो हो, पर इंजीनियर ऐं ठेकेदार मुबैना तौरु कमज़ोर बंदनि खे ठीक तरह पको न कयो ऐं बेकार मटीरियल इस्तेमाल करे ॼाणे वाणे कमज़ोर बंद तामीर कया विया। हुननि चयो त ठेकेदार ऐं मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ जांच कई वञे त थोरी बरसात पवण सबबि घारो कीअं पइजी वियो। ख़बर फाइल थियण ताईं घारो बंदि न थी सघियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची